नाज़रीन, उस्मान शाह हुडी में ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मरकज़ी जुलूस हाफ़िज़ अब्दुल हफ़ीज़ क़ादरी जी अॻवाणी में निकितो, जंहिंमें हज़ारें आशिक़ाने रसूल शिरकत कई। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे झंडो मरी मां रज़ा मीरजत। जी नाज़रीन, इन वक्त असां मौजूद आहियूं तालुके झंडो मरी जे जेको मुख्य शहर आहे उस्मान शाह हुडी जितां मरकज़ी जुलूस 12 रबीउल अव्वल जो बरामद थियो आहे। फी ॻोठनि मां जेके सुबुह जे टाइम रैलियूं निकितियूं, उहे तमामु रैलियूं जेके हिन असांजे मरकज़ी जुलूस में अची गॾु थियूं आहिनि। ऐं हाणे तव्हां ॾिसंदा हज़ारनि जी तादाद में आशिक़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन मरकज़ी जुलूस में शरीक थिया आहिनि। असां इंतिज़ामिया जे हवाले सां इहो चवणु चाहींदासीं त इंतिज़ामिया खे असां बार बार यादि दहानी करण जी तरह कोशिशि कई त असांखे जेको हिते तव्हां सहूलियत ॾियो, हिते सफ़ाई सुथराई जो निज़ाम सुठो करियो, पर न हुजण जे बराबरि उन्हनि को ख़ासि हिते तवजह न ॾिनी आहे। जुलूस रवां दवा आहे हले पियो ऐं आलम इस्लाम खे उस्मान शाह हुडी जे आशिक़नि जे तरफ़ां मुबारकूं हुजनि। उन सां गॾो इंतिज़ामिया सां इहा शिकायत आहे त को सफ़ाई सुथराई जो अमलो न हुअण जे बराबरि हो ऐं को लाइटिंग जो सामान बि कोन हो ऐं उन खां सवाइ ॿियो बि इंतिज़ामिया जेको बि आहे जो उन्हनि मां असां मुतमिन कोन आहियूं। हर मुसलमान खे खपे त हिंदी ते ख़ुशी करे, छो रहमतुल लिल आलमीन बणिजी आयो। अल्लाह साईं क़ुरान पाक में फरमाए थो वरफ़अना लका ज़िक्रक, ए महबूब तव्हांजे लाइ मूं तव्हांजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियो आहे। त हुनजो जेतिरो शुक्र कदे घटि आहे, रब रहीम जो जेतिरो शुक्र कजे घटि आहे त जी नाज़रीन, हिते मौजूदु जेके अॻवान हुननि जा तव्हां वीचार ॿुधा त हिननि चयो त 12 रबीउल अव्वल जो जेको हीउ अज़ीम ॾियारो आहे, ईद जीअं सेलिब्रेट करे रहिया आहियूं। ऐं हिननि जो इंतिज़ामिया जे हवाले सां चवणो हो त असिस्टेंट कमिश्नर तोड़े डिप्टी कमिश्नर जे नोटिस बावजूदि जेके जुलूस जा जेके रस्ता आहिनि उन्हनि ते गंदगी जा हिन महिल बि ढेर लॻा पिया आहिनि। 12 रबीउल अव्वल जो अज़ीम ॾियारो आहे, ख़ासि तौर ते इन ॾियारे ते बि जेको इंतिज़ामिया मुकमल तौर ते जेको आहे सफ़ाई न कई आहे। ऐं सिक्योरिटी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदा हलूं त उन जे हवाले सां जेको अॻवान आहिनि उन्हनि जो चवणो हो त SHO जेको हद जो आहे उहो बि SHO अलाना अब्बासी उमर सांद उहो पिणु हिते गाइबु आहे। 2 पुलिस एहलकार जेके आहिनि हज़ारनि जी तादाद में जेके आशिक़ाने रसूल आहिनि उन रैली जी जेका आहे सिक्योरिटी जा इंतिज़ाम सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। इन जे हवाले सां हिननि जो जेको आहे DIG हैदराबाद ऐं कमिश्नर हैदराबाद खां नोटिस वठी सवले नमूने सां जेको इंतिज़ामिया ख़िलाफ़ु जेको आहे कार्रवाई करण जो मुतालबो कयो आहे। कैमरामैन नासिर अब्बास मीरजे सां गॾु रज़ा मीरजत, आवाज़ TV झंडो मरी।